कहिड़ी भाॼी? पुट हाणे मूंखे भाॼी भाॼी न चओ, तुंहिंजो अबू आज़ाद थी वियो, हाणे मूंखे अमी चओ। अच पंहिंजे अबूअ ॾांहुं। दरअसल हक़ीक़त इहा आहे कि मां शादीशुदा आहियां, हे मुंहिंजो मुड़ुसु आहे। हिननि सां मिल, हे ॾाढा सुठा छोकिरा आहिनि। अलाह साईं खां हिकिड़ो भाउ हुयो पर चार भाउ ॾेई छॾियईं। चारई छा थियनि? बाबा हे तुंहिंजा चारई मामा आहिनि। शक 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 मत करो। हाणे गुड बाय कर मामन की। गुड बाय मामा। हाँ चो।